मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करियो। ॾिसो, बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त हक़ीक़त में मुस्लमान हूंदो आहे, हली करे मौत उन बंदे जो इस्लाम ते नाहे थींदो, मौत उन बंदे जो इस्लाम ते नाहे थींदो। अल्लाह माफ़ करे, कंहिं बि बंदे जो मौत इस्लाम ते न थियो, इहो बंदो हलाक थी वियो। इहे तमामु वॾा वाक़िया आया दुनिया जे अंदरि, तमामु वॾा आलम दीन सां बि इहे वाक़िया पेश आया, तमामु वॾा उलमा हुया, हाफ़िज़ दीन हुया, अहिड़ी तरह क़ुर जा ज़बरदस्त कारी हुया। हली करे आख़िरत में उन्हनि जो आख़िरी टाइम में उनजो मौत जेको थियो न, इस्लाम खां न थियो बल्कि इस्लाम खां हटी करे थियो, इस्लाम खां न थियो बल्कि इस्लाम खां हटी करे थियो। हिकिड़ो वाक़ियो किताब जे अंदरि तमामु वॾो मशहूरु आहे। उन वाक़े जे अंदरि इहो आयो त हिकिड़ो तमामु वॾो आलिम दीन हुयो, वॾो आबिद हुयो, ऐं ईअं सम्झो क़ौम जो मुर्शिद बि हुयो, क़ौम जो मुर्शिद हुयो। उन हिकु साल इरादो कयो त हिन साल मां जेको आहे पंहिंजे मुरीदनि सां गॾु जेको हज ते वेंदुमि, मुरीदनि सां गॾु हिन साल हज ते वेंदुमि। उन हज खां वञण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि कई, पंहिंजी घरवारी सां राति जो सोबत कई, घरवारी सां राति जो सोबत करे पोइ घरवारी खे चयईं त ईसाइनि जो जेको मज़हब आहे उन जे अंदरि हिकिड़ी शइ ख़ानदानी क़िस्म जी आहे, ईसाइनि जे मज़हब जे अंदरि हिकिड़ी शइ जेकी आहे न उहो बहितर आहे, भली आहे। उहा कहिड़ी? त ईसाई पंहिंजी घरवारी सां सोबत करे मेलाप करे ईसाई पोइ गुस्ल न आहिनि कंदा। इहा उन्हनि खे ज़बरदस्त हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, यानी घरवारी सां सोबत करे पोइ जीअं मुस्लमान तड़ लाहींदा आहिनि न, त ईसाई न लाहींदा। उन्हनि वटि शरीयत में इहा शइ हेठि आहे ई न। घरवारी खे चई त इहो जेको आहे न ॾाढो उन वटि जेको आहे न इहो मुंहिंजे एतबार सां कुझु भलो उन वटि कमु आहे। त ॾिसो, अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे न, अल्लाह जे मथां जॾहिं लाठी लॻंदी आहे न, पोइ बंदो ईअं हलाक थींदो आहे। हुयो वॾो आलिम दीन, इन जे पोयां तमामु वॾी सल्तनत हुई, तमामु वॾी जेको बादशाहियत मुरीदनि जी तमामु घणी हुयसि, पर हली करे हाणे अल्लाह ताला जी नाराज़गी इन हिकिड़े जुमिले खां थी। यादि रहे, तव्हां तमामु वॾा तहजुद गुज़ार हुजो, तव्हां वॾा सूफ़ी हुजो, तव्हां वॾा बुज़ुर्ग हुजो, तव्हां वॾा ज़ाकिरीन हुजो, हली करे बंदो कॾहिं अहिड़ो हिकिड़ो जुमिलो पंहिंजी ज़ुबान खे कढंदो आहे, अल्लाह ताला नाराज़ थी वेंदो आहे, इन बंदे खे ख़बर बि न पवंदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? तमामु वॾो बंदो निमाज़ी हूंदो, सुनत जो मुकमल पाबंद, ज़बरदस्त ॾाढ़ी, मथे ते जेको आहे पगड़ी बि, हा साईं, लिबास सॼो शरीयत वारो लिबास, पर हली करे बंदे जी ज़ुबान जेकी आहे न, इंसान जी ज़ुबान, उहा अहिड़ी त ख़तरनाक आहे जो तलवार जो जेको ज़ख़म आहे न, उहो हली करे कुझु साल खां बाद में छुटी वेंदो। ज़ुबान जो कोल जेको आहे, जेको निकिरंदो आहे न, उहो हथियार जी गोली खां वधीक तेज़ हूंदो आहे। हिकिड़ो दफ़ो निकितो न, बसि हाणे वापसि मोटंदो ई न। त अहिड़ी तरह कॾहिं कॾहिं बंदो पंहिंजी ज़ुबान खां अहिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदो आहे जो अल्लाह जी नज़र में उन जी हैसियत हिकिड़े ज़रे जे बराबरि बि न आहे बचंदी। हालांकि हे ज़ाहिरी तौर में तमामु वॾो मुर्शिद, तमामु वॾो बुज़ुर्ग, तमामु वॾो औलिया हूंदो आहे। पोइ इन हिकिड़े जुमिले खां ख़ुदा नाराज़ थींदो आहे त पोइ अल्लाह ताला इस्लाम जी दौलत बंदे खे खसे छॾींदो अथव। अल्लाह छा कंदो आहे? अल्लाह ताला इस्लाम जहिड़ी दौलत खसींदो आहे। अल्लाह ताला ईअं काफ़िनि ज़माननि जे अंदरि करे ॾेखारियो। इहो ई जेको वॾो आलिम दीन हुयो, हाणे इहा ॻाल्हि करे पोइ पंहिंजे मुरीदनि खे चईं त हिन साल हलो सफ़र ते हलूं पिया, हज कंदासीं, हिन साल हलो सफ़र ते हज कंदासीं। त साईं मुरीदनि वरी तयारी वरिती, मुरीदनि तमामु घणी इंतिहाई तयारी वरिती, तयारी थी साईं, हज जो सॼो सिस्टम तयारु थी वियो, सामान तयारु थी वियो साईं। हाणे सफ़र शुरू थियो, सफ़र शुरू थियो, हाणे सफ़र थींदो रहियो, कंहिं हिकिड़े मैदान में पहुता, कंहिं हिकिड़े मैदान में पहुता। उते चयूं त यार राति हिते रहंदासीं, सुबुह सां जेको आहे हितां नओं जेको आहे तजावुज़ कंदासीं, पोइ अॻिते मके तरफ़ हलंदासीं। साईं राति जे टाइम जीअं जो सुबुह थी त इन मुर्शिद, इहो कामिल बुज़ुर्ग, इहो आलिम दीन, जंहिंजे पोयां तमामु वॾी रहियत, तमामु वॾा माण्हू, इन जी नज़र हिकु ईसाई जी धीउ ते पई ऐं उनजे मथां आशिक़ थी पियो, त पोइ हली करे मुरीदनि खे चयईं त हाणे तव्हां जेको हज ते वञो, मां हज ते न ईंदुमि। हुननि जो साईं ॻाल्हि कहिड़ी आहे, कहिड़ो टेंशन आहे भला? चयार ॻाल्हि जेको आहे हाणे मां तव्हांखे साफ़ु ॿुधाइणु चाहियां थो, मां जेको आहे न फलाणी माई ते थी पियो आशिक़। छा थियो आहे? मां फलाणी माई ते आशिक़ थी पियो आहियां। हाणे मुंहिंजी दिलि जेको आहे अॻिते माइल थिए ई नथी, अॻिते मां हलण जी ताक़त थिए ई नथी। हाणे मां बसि हिते मुक़ीम थींदुमि,
त पोइ मुरीदनि घणो सम्झायो त साईं हे कहिड़ी ॻाल्हि थो तूं करे, हे तूं असांखे इस्लाह ते पहुचायो, तूं असांखे हिन मनसब ते पहुचायो, तुंहिंजो पंहिंजे इलाइक़े जे अंदरि कहिड़ो वॾो नालो आहे। जॾहिं अल्लाह नाराज़ थींदो आहे त पोइ अहिड़ियूं कंडीशनूं इंसाननि जे अंदरि ज़ाहिर थींदियूं अथव। त हुन चयो त का ॻाल्हि काई तव्हांजी तकरीर जेको आहे मुंहिंजे खोपड़ी में न ईंदी, तव्हां पंहिंजे हज ते वञो, पंहिंजो सफ़र जेको आहे मुकमल कयो, मासां जेको कंहिं क़िस्म हाणे कलाम न कयो। तव्हांजी हर हिकु नसीहत, छो त मां तव्हांजो मुर्शिद आहियां, तव्हांजी नसीहत मूंखे कान पकड़ींदी, तव्हां हलिया वञो। पोइ नेठि साईं मुरीदनि तमामु वॾा एलाज़मेंट कया, हे मुर्शिद न मुड़ियो। मुरीद मजबूर थी करे निकिती विया हज ते, हज जो सफ़र उहो करे मोटी आया। हाणे साईं हे हिन औरत जे पोयां लॻी पियो, हे हिकु ईसाई जी पादरी जी औरत जे पोयां लॻी पियो, ऐं अहिड़ी तरह उहा औरत जॾहिं वञे पई त हे हुनजे पोयां हुयो, हली करे उहा औरत हिकिड़े महल में अंदरि हली वई। उनजो पीउ पको ईसाई, पको पादरी, हुनखे चई यार तुंहिंजी न्याणी आहे न, मुंहिंजी दिलि हिन सां लॻी वई आहे, मूंखे हिन जो रिश्तो ॾेई छॾ। त हुन ईसाई जो तोखे ख़बर आहे त असांजो मज़हब कहिड़ो आहे, असां कंहिं क़िस्म जा मुस्लमान न आहियूं, तूं जेको मुस्लमान आहे, मुस्लमान जो वॾो तूं हिकिड़ो पाओ आहे। हाणे मां जेको आहे पंहिंजी धीउ जेको आहे तोखे ॾींदुमि ई न, छाजे करे तुंहिंजो मज़हब ॿियो आहे। हा जेकॾहिं अगरि तूं पंहिंजे मज़हब खां फिरी थो अचे त पोइ कुझु चांस आहिनि। हिन मुर्शिद चयो त मज़हब खां मां फिरण लाइ तयारु आहियां। अल्लाह नाराज़ थींदो आहे त पोइ अहिड़ा हालात इंसान जा पेश ईंदा आहिनि। हे तमामु घणा माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि साईं ॾाढ़ी सां हुयो, पटके सां हुयो, साईं हे व्याज पियो हलाए। तव्हां बि अहिड़ा घणा माण्हू ॾिठा हूंदा, ॾाढ़ी सां बंदो शराब पियो पीए, ॾाढ़ी सां टोपी सां हाजी निमाज़ी ज़िना पियो करे। यार पोइ लेबो लॻंदो यार, हे ॾिसो यार, हे पोइ सभु को दीनदार ईअं आहिनि छा। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां न, जॾहिं अल्लाह नाराज़ थींदो आहे न, पोइ सॼो हुलियो जेको आहे तव्हांजो इहो ई हूंदो। अल्लाह जो जॾहिं नाराज़गी जो फ़ैसिलो ईंदो आहे न, पोइ तव्हांखे अल्लाह ईअं ज़लील जेको कराईंदो दुनिया जे अंदरि। त हिन पूरी ॻाल्हि मां जेको ॻाल्हि इहा ख़ुलासो निकिरे पोइ कॾहिं बि जेको आहे पंहिंजी इबादत ते घमंड न थिए, तहजुद नमाज़ ते घमंड न थिए, क़ुर जी तिलावत ते ईअं न थिए मां जेको हाणे वॾो जेको क़ामिल थी वियो आहियां। हमेशह अल्लाह खां ख़ौफ़ कंदा रहो, अल्लाह खां डिॼंदा रहो, हमेशह तव्हांजी कलाम ते ज़बान ते इस्तग़फ़ार हुजे। ख़बर न पवंदी आहे रोज़ असां अलाए केतिरो ॻाल्हाईंदा आहियूं, अलाए केतिरो असांजी ज़बान खां कलाम निकिरंदो आहे ऐं कचहरी जे अंदरि। पोइ बंदे खे ख़बर कंहिं क़िस्म जी न पवंदी आहे यार इन पोएं जुमिले जे अंदरि लाइ मां राति छा ॻाल्हायो आहे, इन जे अंदरि मां अल्लाह जी तौहीन त न कई आहे, अल्लाह जी नाशाकरी त न कई आहे। हालांकि बंदे खे ख़बर पवंदी न आहे, बंदो इस्लाम खां हथ धोई विझंदो आहे, बंदो इस्लाम खां हथ धोई विझंदो आहे। त अहिड़ी तरह हुन ईसाई जो तुंहिंजी मां पंहिंजी न्याणी तोखे ॾींदुमि, पर शर्त आहे हिकिड़ो, ईसाई थींदे ईसाई सां गॾु हिकिड़ो ॿियो बि जेको शर्त एड कंदुमि, उहो छा आहे, जेको आहे मुंहिंजे इलाइक़े जे अंदरि तूं सूअरनि खे जेको चाढ़ींदे एतिरी मुदत, हेतिरे टाइम खां बाद में, पोइ जेको मां तोखे हिन शर्त त जेको इहा पंहिंजी न्याणी ॾींदुमि, हुनजो क़बूल आहे। हे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, नॉर्मल ॻाल्हि आहे, मां पंहिंजे मज़हब खे इस्लाम खे छॾियो, अहिड़ी तरह मूंखे क़बूल आहे, मां जेको सूअर तो चाढ़णु शुरू कंदुमि। साईं उहो सफ़र तां मुरीद सॼा मोटी आया, मुरीद मुकमल मोटी आया। अहिड़ी तरह जॾहिं पंहिंजे मुर्शिद जे मथां नज़र पिया त पोइ तमामु मुरीद इंतिहाई घणो रुना त या अलाह हे असांजे मुर्शिद मथां कहिड़ो जेको अज़ाब आयो आहे, इंतिहाई दर्जे जो जेको आहे न मुरीद पोइ जा रुना। ऐं अहिड़ी करे रोई करे पोइ जेको आहे पंहिंजे मुर्शिद ते बीठा, चई साईं तूं कहिड़ी पंहिंजी हालत करे छॾी आहे, ॾिठई त मुर्शिद खे साईं सूअर चारे पियो, हे मुर्शिद सूअर चारे पियो। त अहिड़ी तरह पुछा कयो साईं तव्हां पंहिंजी कहिड़ी हालत करे छॾी आहे, छा तव्हांजो मनसब हुयो, छा तव्हांजी इज़त हुई, छा तव्हांजो वैल्यू हुयो, तव्हां पंहिंजे वेले खे कीअं जेको आहे ठोकरा छॾी आहे। अहिड़ी तरह पोइ मुर्शिद खां पुछा कयो न को तोखे इल्मु यादि आहे, का तोखे हदीस यादि आहे, पोइ ॿुधाई त सभु शइ मूंखां विसरी वियो आहे, कंहिं क़िस्म जी का हदीस यादि न आहे। हा हिकिड़ो ॿ क़ुर जो को जुमिलो यादि अची वियो आहे, उहो इहो आहे त अल्लाह ताला फरमाए जॾहिं बि मुंहिंजे दीन खे छॾींदो, जेको बि मुंहिंजे दीन खे छॾींदो उनखे मां दुनिया जे अंदरि ऐं आख़िरत जे अंदरि ज़लील ख़्वार कंदुमि, ज़लील ख़्वार कंदुमि मां। त हे वॾी ज़िलत हुई। त पोइ जेके तमामु हाजी मोटिया न, हज करे पोइ मोटिया, पोइ इंतिहाई दर्जे जो रुना ऐं दुआ घुरियऊं या अला हिन असांजे मुर्शिद खे जेको सिधे रस्ते ते वापसि आण। पोइ अहिड़ी तरह दुआ घुरे, इंतिहाई क़िस्म जो रुना। पोइ हिन मुर्शिद खे असली जेको आहे ख़्यालात उभरिया त मां कहिड़े जेको मक़ाम ते हिन टाइम बीठो आहियां, कहिड़े जेको मां मनसब ते बीठो आहियां।
ऐं पोइ जेको आहे न मुर्शिद तौबा इस्तग़फ़ार कई। पोइ मुर्शिद पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई त को ज़मानो हुयो, घरवारी सां हमबिस्तरी कयमि, ऐं पोइ मां चयुमि त यार ईसाई जो मज़हब जेको आहे न उनजे अंदरि हिकिड़ी शइ ख़ानदानी क़िस्म जी आहे, चाहे त ईसाई पंहिंजी घरवारी सां सोबत करे ऐं पोइ गुस्ल नाइन कंदा। मूंखे यादि थो अचे त अलाह ताला इन जुमिले खां नाराज़ थियो आहे, इन जुमिले खां अलाह ताला नाराज़ थियो आहे। त इन करे मां हिन मक़ाम ते पहुतो आहियां। हाणे ॻाल्हि नोट कजो, हिकिड़ी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु नॉर्मल ॻाल्हि आहे इहा, जेकॾहिं जेके जुमिला हिन मुआशिरे में असां था ॻाल्हायूं न, इन खां इंतिहाई नाज़ुक जुमिला आहिनि। इहा नंढी ॻाल्हि आहे जेको चईं त ईसाई जो मज़हब यार इहो आहे त माना उन में घरवारी सां सोबत करण में गुस्ल न थींदो आहे। ऐं जेके तव्हां ऐं असांजे मुआशिरे में जेकी अलाह जी तौहीन हलंदी आहे, अलाह जी नाफ़रमानी हलंदी आहे, ऐं अलाह जे मथां जेको लेबल लॻंदो आहे, त अलाह ताला तमामु माण्हुनि खे ख़ुशहाल रखियो आहे। अलाह ताला मूंखे जो ज़िलत पहुचाई आहे। छा अलाह तूं न हेंजा भला नथो ॿुधे छा मुंहिंजी ॻाल्हि? हे मुआशिरे में इंतिहाई घणा जुमिला ॻाल्हाए वेंदा आहिनि त इन्हनि बंदनि खे ख़बर बि न पवंदी आहे। हे इस्लाम खां हथ धोई विझंदा आहिनि, इस्लाम खां हथ धोई विझंदा आहिनि, त इहा ख़बर हाल ई फ़िलहालु न पवंदी, हिते न पवंदी, छाजे करे दुनिया में हुयो। जॾहिं मौत ईंदो न पोइ असली जेको कारनामा बाद में शुरू थींदा, पोइ ख़बर पवंदी त कहिड़े मक़ाम ते असां बीठा हुआसीं। त अॼुकल्ह मुस्लमान इंतिहाई कलमा कुफ़्र ॻाल्हाइनि था, मुस्लमान खे ख़बर जेको कंहिं क़िस्म जी पवंदी बि न आहे। पोइ उहे वॾी उमिरि जा हुजनि, उहे औरतूं हुजनि, या अहिड़ी तरह उहे मर्द हुजनि, नौजवान, अलाह जी नाशाकरी थोरे थोरे क़दम ते विंड कंदा आहिनि। छाजे करे? तव्हांजी असांजी नज़र फौरी तौरु मथे माण्हू ॾे वेंदी आहे। अॼुकल्ह नाशाकरी छाजे का आहे मुआशिरे जे अंदरि? यार ॻोठ जे अंदरि मूंखे नाशाकरी छाजे का आहे? नाशाकरी इन करे अची वई त असांजो कोन, असां पाण खां वॾे माण्हू खे ॾिठोसीं, वॾे लेवल वारे खे। मुंहिंजी नज़र कंहिं ते वई? मुंहिंजी नज़र फौरी तौरु कार वारे ते वई। हाणे मूंखे त मोटरसाइकिल बि न आहे, मूंखे त मोटरसाइकिल बि न आहे, त मुंहिंजी नज़र डायरेक्ट मुंहिंजे दोस्त कार वारे वटि वई न, त मां छा चयुमि त यार मां निमाज़ी बि, मां पेशुमाम बि, यार उहो ज़ालिम निमाज़ बि न पढ़ो, उन जी कार आहे, मूंखे कुझु बि न। यार हे अलाह ताला जेको आहे न मां सां ज़ुल्म कयो आहे। त नाशाकरी इतां ई पैदा थींदी आहे जॾहिं तव्हां वॾे कंहिं पहुच वारे माण्हू खे ॾिसो, वॾे के बंगले वारे माण्हू खे ॾिसो, ऐं तव्हां पंहिंजे घर खे ॾिसो, ऐं पोइ हुन बंगले खे ॾिसो, वरी पोइ पाण खे ॿिन्हिनि खे भिटायो। यार हे मुंहिंजे दोस्त जो अहिड़ो ज़बरदस्त बंगलो आहे, मूंखे नॉर्मल झूपड़ी, मुंहिंजो नॉर्मल घरु। इतां जेको आहे नाशाकरी शुरू थींदी आहे, ऐं इतां ई बंदो कलमा कुफ़्र चवणु शुरू कंदो आहे, ऐं बंदे खे ख़बर बि न पवंदी आहे, इस्लाम खां हथ धोई विझंदो आहे, ऐं पोइ चवंदो आहे घर जे अंदरि बरकत न आहे, ऐं पोइ मौत जे टाइम हुनखे ज़िलत ॾिसणी पवंदी। हमेशह नाशाकरी खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, नाशाकरी खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। शुकुर कीअं पैदा थींदो? शुकुर ईअं पैदा थींदो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी नॉर्मल रेड़ी आहे मस्तूमाला जे अंदरि, हाणे इन रेड़ी ते तव्हां गुज़ारो था कयो, सॼो ॾींहुं कमु था कयो, हाणे अचानक तव्हां पंहिंजे दोस्त खे ॾिठो जंहिंजो दुकानु मस्तूमाला में 1 करोड़ जो आहे, छा आहे 1 करोड़ जो आहे, उहो सॼो ॾींहुं वेठो आहे, ऐं उहो वेठो हिकिड़े ॾींहं में 10,000 थो कमाए, ऐं तव्हां सॼो ॾींहुं जेको लोड़ियो था 500 था कमायो। हाणे तव्हांजी नज़र डायरेक्ट तव्हांजे दोस्त इन करोड़ वारे ॾे वई न, हाणे हिते अची करे तबाही शुरू थी वई, हितां ई हलाकत शुरू थी वई। हाणे इहो बंदो ज़िंदगी में कॾहिं जेको अलाह जो शुकुर न कंदो, हमेशह इहो अलाह जी नाफ़रमानी कंदो ऐं नाशाकरी कंदो। ॿुधायांव अलाह जो शुकुर कॾहिं पैदा थींदो आहे? अलाह जो शुकुर तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं रेड़ी तूं हलाईंदो न, तूं रेड़ी हलाईंदो, तूं अहिड़े माण्हू खे ॾिस जेको सॼो ॾींहुं पिने थो, पोइ दिलि जे अंदरि अहसासु थींदो यार अलाह ताला केतिरी मूंखे साथ ॾिनी आहे, दुनिया शहर जे अंदरि मुंहिंजो नालो आहे, रेड़ी हलाईंदो बिल्कुलु हलाईंदो, यार पर फिलाणे खे त मां बहितर आहियां, उहो सॼो ॾींहुं पिने थो, ऐं अलाह ताला हिकिड़े क़िस्म जी मूंखे इज़त ॾिनी, मां पंहिंजो जेको कारोबार ज़बरदस्त कयां थो। उन माण्हू खे ॾिसो, तव्हांखे कम से कम रेड़ी त आहे न, पर अॻिले माण्हू खे रेड़ी बि न आहे, तव्हांखे कम से कम घर त आहे न, पर अॻिले माण्हू खे इहो घर बि न आहे, उहो मसवाड़ ते वेठो आहे। पोइ अची करे तव्हां शुकुरु पैदा थींदो, या अलाह केॾो तुंहिंजो शुकुरु आहे, नॉर्मल मुंहिंजो घरु आहे, पर या अलाह आहे मुंहिंजो पंहिंजो घरु, या अलाह हे फिलाणो जेको बंदो आहे हे पिनंदो वठे थो, मूंखे जेको आहे तूं इन पिनण वारी ज़िलत खां बचाए छॾियो आहे। इहो तॾहिं शुकुरु पैदा थींदो जॾहिं बंदो हेठि जेको आहे कैटेगरी ऐं हेठि जेको माहौल खे ॾिसंदो। पर हाणे जेकॾहिं हिते ई तव्हां शिदातकोट में वेही करे ऐं तव्हां ख़्वाब ॾिसो इस्लामाबाद जा, उतां जे माण्हुनि जा, पोइ त तव्हां चपे चपे ते नाशाकरी कंदव। त नाशाकरी अलाह जी न कजे,
अल्लाह जो शुक्र कजे जीअं अल्लाह ताला अखियुनि जी सलाहियत तव्हांखे ॾिनी, जीअं अल्लाह तव्हांखे पेरनि जी सलाहियत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे हथनि जी सलाहियत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे अकुलु ॾिनो ऐं तव्हांजो अकुलु जेको आहे तव्हांजी खोपड़ी सही कमु थी करे। दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू जंहिंखे अखियूं न आहिनि, अहिड़ा माण्हू जंहिंखे पेर आहिनि पर हलनि नथा, अहिड़ा माण्हू जंहिंखे अकुलु आहे पर उन जो अकुलु एतिरो बेकार आहे जो ॻाल्हाईंदा हिकिड़ो ऐं ज़बान में ॿियो को जुमिलो निकिरी वेंदो। त इन मक़ाम ते बंदो शुकुरु करे ऐं शुकुरु साहबा करे ॾेखारियो। साहबा फौरी तौरु इल्मु हासिलु कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां। पोइ साहिबनि खे इंतिहाई तकलीफ़ूं पहुतियूं, साहिबनि खे मानी खाइण लाइ न मिली हुई। ऐं तव्हां ऐं असां अॼुकल्ह ॻाल्हि इहा थी हले न, साईं गुरबत इंतिहाई दर्जे जी आहे। यकीन कयो मां कसम खणी ॻाल्हि कयां थो, असांजो ज़मानो इंतिहाई ख़ुशहाल ज़मानो आहे, इंतिहाई। असां वटि ग़रीब कहिड़ो आहे हिते? असां वटि जेको बि ग़रीब आहे, जेको इंतिहाई ग़रीब आहे, उन वटि बि कम से कम 50,000 जे हथ में मोबाइल आहे। उनखे बि कम से कम मोटरसाइकिल या मोटरसाइकिल यार 30-40,000 जी इहा बि आहे न। यकीन कयो साहबा जे ज़माने खां इहे असांजो ज़मानो इंतिहाई जेको आहे ख़ुशहाल ज़मानो आहे। इंतिहाई जेको असां ख़ुशहाली जे बुलंदी ते चढ़ियल आहियूं। पर हाणे नाशाकिरी छाजे खां पैदा थिए थी? नाशाकिरी इन करे पैदा थिए थी त असां जूं ख़्वाहिशूं पूरियूं नथियूं थियनि। मुजीब रहमान जी ख़्वाहिश पूरी नथी थिए। मुंहिंजी ख़्वाहिश कहिड़ी आहे त हिन टाइम मुंहिंजी जेब में मोबाइल आहे 50,000 जी, त मुंहिंजे दोस्त वटि 2.5-3 लख जी मोबाइल आहे। त मां चवंदुमि यार 2.5-3 लख वारी मुंहिंजी मोबाइल आहे ई न। मां जेको ग़रीब आहियां, असांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए। इन ख़्वाहिश खे पूरो न थियण जे करे असां पाण ग़रीब था चऊं। असांजो दोस्त उनखे 3-4 करोड़ जो बंगलो आहे, मूंखे जेको आहे 30-40 लख जी जॻह। त मां चवंदुमि मां इहो करोड़ जो जेको बंगलो हासिलु कयां, इहो मूंखे हासिलु न थींदो, मां नाशाकिरी कंदुमि। अॼुकल्ह असांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए। जेको असांजे ज़हन में ॻाल्हि अचे न, उहा असांजी शइ पूरी नथी थिए। इन करे असां नाशाकिरी कयूं था ऐं असांजो त असां ग़रीब आहियूं। अल्लाह ताला जो बि वाइदो आहे, जेको बंदो शुकुरु कंदो आहे, अल्लाह ताला फरमाए जेको शुकुरु कंदो आहे न, पोइ असां छा कंदा आहियूं, असां वधाए करे ॾींदा आहियूं। 100 ते शुकुरु कंदो न, अल्लाह ताला वधाईंदो हिनखे। 200 जे अंदरि अल्लाह ताला इनखे फिराईंदो। 200 जे अंदरि शुकुरु कंदो, अल्लाह ताला इनखे फिराए करे 1000 ते पहुचाए छॾींदो। पर बंदो शुकुरु करे। साहबा शुकुरु कयो, साहबा किनात कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साहबनि खे हिकु खजूर मिली जंग जे अंदरि। साहबा जो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी त मिली आहे। कंहिं मौक़े ते साहबा खे हिकिड़ी बि न मिली। ऐं हिकिड़ी खजूर खे छा कयो, साहबनि 7 ॼणनि सिर्फ़ु ज़बान जे अंदरि, वात जे अंदरि विझी करे ऐं फिरायूं, उनखे चूसियूं, वरी ॿिए कंहिं साहबी खे ॾेई छॾियूं। साहिबनि जो इन ते बि असां अलाह जो शुकुरु था कयूं। हिकिड़ी खजूर उनखे खाधऊं, कंहिं क़िस्म जो न, सिर्फ़ु वात जे अंदरि विझी करे ऐं उनखे चूसी करे ऐं ॿिए पंहिंजे दोस्त खे ऐं पंहिंजे भाउ खे ॾेई छॾियूं। चयूं शुकुरु अल्हम्दुलिल्लाह। पोइ अल्लाह ताला छा कयो, अल्लाह ताला तमामु वॾा माल उन्हनि जे पेरनि में रखे छॾिया। अल्लाह ताला तमामु वॾा ज़्यादा जेको माल उन्हनि जे पेरनि में रखी छॾिया। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़्यादा रिवाज छाजे खां मिलंदी आहे? अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़्यादा रिवाज इन करे मिलंदी आहे, इन करे मिलंदी आहे त हो मस्जिद नबवी में वेठो ई वेठो हूंदो हुयो। बसि कंहिं क़िस्म जो को कमु न, सिर्फ़ु वेठो हूंदो। उन साहबनि में शुमार हुयो जेके साहबा ॿाहिरां को साहबी मानी खणी अचे, इहे साहबा खाईंदा हुया। बसि इहे अहिड़ा 70 साहबा हुया जेके बसि मस्जिद में वेठा हूंदा हुया, इल्मु हासिलु कंदा हुया ऐं ॿाहिरि कंहिं कम लाइ निकिरंदा न हुया। उन्हनि जो ज़िमो बक़ाया साहबा खयूं त असां घरां मानी खणी करे तव्हांखे खाराईंदासीं। पोइ साहबा बि ग़रीब अॻिते, पोइ साहबनि जे घर में पंहिंजे लाइ मानी न हुजे त पोइ हिननि साहबनि लाइ छा खणी अचनि। पोइ हली करे 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं इन साहबा जेके 70 साहबा सिर्फ़ु मस्जिद में वेठा हूंदा हुया, जेके इल्मु हासिलु कंदा हुया, जेके तालिब इल्मु हुया, इनखे 3-3 ॾींहं फाको पियो, मानी न खाधऊं। पोइ हली करे अबू हुरैरा जेको रिवाज तमामु ज़्यादा थो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधाईंदे, हिकु मरतबे अहिड़ो हिकिड़ो मौक़ो आयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढो इल्मु हासिलु कंदे कंदे अल्लाह जे नबी मस्जिद खां ॿाहिरि विया ऐं पोइ मूंखे बुख खां अहिड़ो झटको लॻो, बेहोशी मूंखे थी। यार अंदाज़ो लॻायो, सुबुह सां रुॻो मानी न खाईंदा आहियूं, शाम जो तव्हांजा जिस्म जेको आहे ॾकंदो न ॾकंदो आहे। यार साहबा बि त एतिरी सिर्फ़ु हाइट रखनि पिया न। साहबा ईअं न हुयो त को साहबा सां वॾा हुया। साहबा जो बसि कमो पे इहो 7 फुट 7.5 फुट, इहो 6 फुट 6.5 फुट, हे साहबा जो कदु हुयो बसि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद खां निकिता, इंतिहाई क़िस्म जी मूंखे बुख लॻी, जंहिं बुख खे मां बर्दाश्त करे न सघियुमि, मूंखे बेहोशी तारीख़ थी वई ऐं साहबा आया। साहबनि चयो त अबू हुरैरा खे मिर्गी थी अथव। त
छा थियो आहे, अबू हुरैरा खे मिर्गी थी आहे ऐं मुंहिंजे निड़ी ते ऐं अहिड़ी तरह मुंहिंजे ॻाटे ते साहबा पेर हणणु शुरू कया। हाणे पेर छाजे खां लॻंदा हुया, इहे इन जे करे लॻंदा हुआ ताकी मिर्गी जो बसि इहो नॉर्मल हिकिड़ो इलाजु हूंदो हुयो बसि उन टाइम। अबू हुरैरा फरमायो जॾहिं पेर ॾींदा त मां इशारो ॾींदो हुउमि मूंखे कंहिं क़िस्म जी मिर्गी न आहे, इशारो ॾींदो हुउमि त बुख अंदरि पेट में का शइ आई न आहे, हे पेट में का शइ आई न आहे। आहिनि केरु नबी शागिर्द आहिनि। ऐं पोइ ॿुधाईंदो हिकिड़ो अहिड़ो मंज़र आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, अहिड़ी तरह फुतूआत आयूं, जंग आयूं, माल आया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु कैसर किसरा खे फतह कयो, एतिरो माल वधी वियो जो हिकिड़े मरतबे मां पंहिंजे ग़ुलाम खां, हालांकि पहिरियों पाण ग़ुलाम हुया, पोइ ग़ुलाम अची विया हेठां, पोइ चवंदो मां पंहिंजे ग़ुलाम खे चवंदो मूंखे जेको पाणी पीआरियो, ग़ुलाम फौरी तौरु वियो ऐं पाणी जी जॻह ते ज़बरदस्त माखी जो हिकिड़ो शरबत खणी आयो, माखी जो शरबत खणी आयो। ऐं मां उन शरबत खे ॾिसी करे पोइ इंतिहाई रोअणु लॻुमि ऐं मां ॿुधायमि त कंहिं ज़मानो हुयो असांखे खाइण लाइ का शइ न मिलंदी हुई, अरे ॾिसो अलाह ताला जन्नत जो बदिलो दुनिया में त नथो ॾे, अलाह ताला जन्नत जो बदिलो दुनिया में त नथो ॾे। ऐं कंहिं साहिब जो कपिड़ो कोॾियो नक मां साफ़ु कयां, फौरी तो रेशम जो रूमाल कढी करे ॾिनोसि जेको इंतिहाई ज़बरदस्त कपिड़ो हुयो, ऐं पोइ हुन रूमाल खे ॾिसी करे, शरबत खे ॾिसी करे इंतिहाई रोअणु लॻा त अलाह ताला आख़िरत जो बदिलो जेको जन्नत में ख़ुदा वाइदो कयो आहे असां हिते पूरो थींदो ॾिसूं पिया, असां हिते पूरो थींदो ॾिसूं पिया। पर छा हुयो, पोइ ते वॾी तकलीफ़ हुई, जिदोजिद हुई, नबी जो दामन बिल्कुलु न छॾियऊं, अलाह ताला जा वाइदा जेको आहे मुक़दर थी पिया। थोरी शइ त शुक्र कयूं न, असां घणी शइ त नाशाकरी कयूं था, पोइ इन जे करे ख़ुदा जेको आहे न, इन जे करे ख़ुदा असांखे पोइ ते करे छॾियो आहे। लख रुपयो हुजे न आहे शुक्र, कहिड़ो साईं पैसो आहे मां वटि, 2 लख हुजनि, कंहिं क़िस्म जी रक़म न आहे, पोइ अलाह ताला फरमायो ठीकु आहे, कंहिं क़िस्म जी 2 लख कंहिं क़िस्म जी रक़म न आहे तो वटि, न आहे हिन में बरकत, पोइ कंहिं क़िस्म जी पोइ बरकत न पवंदी। अॼुकल्ह असां पाण खे हलाक पाण ई कयो आहे, असां पाण खे हलाक पाण ई कयो आहे। साहबा जो एतिरो सब्र, जंगनि जे अंदरि विया, इंतिहाई तकलीफ़ पहुतूं, ऐं साहबा न ॾिठो त पैसो आहे, माल आहे, त हाणे जेको असां अॻिते हलूं, साहिबनि चयो त हे सभु जेको आहे न हे फेक आहिनि, कुझु बि न थींदो आहे हिननि खां। तव्हांजो यकीन अॼुकल्ह पैसे ते, मुंहिंजो यकीन अॼुकल्ह पैसे ते, तव्हांजो यकीन सुवारनि जे मथां, मुंहिंजो यकीन सुवारनि जे मथां। तव्हांखे दिलजाई जे लाइ पैसो जेकॾहिं खीसे में आहे त वरी दिलजाई आहे, पैसो न आहे त दिलजाई न आहे। साहिबनि जो कंहिं क़िस्म जो अहिड़ो इंसानो असांजो यकीन न अथव, असांजो यकीन हिकु नबी जी ज़ात ते, ॿियो अलाह जी ज़ात ते आहे। इन जे करे जंगनि जे अंदरि थोरो ॾिसो न, लिस्ट जॾहिं पढ़ो न, जंग बदर आहे, साहबा 313, घणा 313, ऐं आॾो काफ़र घणा आहिनि, 1000 साहबा, 1000 काफ़र, साहबा 313 ऐं काफ़र 1000। उन वटि सभु कुझु माल आहे, काफ़रनि वटि वॾा हथियार आहिनि, 1000 त घोड़ा आहिनि, ऐं साहबा 313, साहिबनि जो 70 ऊठ आहिनि असां वटि, ऐं 70 ऊठ ते 3 ॼणा चढ़ियासीं। अलाह ताला फरमायो मां तव्हांखे फतह करे ॾेखारियुमि, तव्हांजो यकीन पको आहे। अलाह ताला फतह करे ॾेखारी। जंग मोता जेकी आहे, इहा इस्लाम जे अंदरि तमामु वॾी हैरान कंदड़ जंग आहे, जंग मोता। यानी इस्लाम में अहिड़ी का बि जेकी जंग न थी जंहिंमें इंसान खे झटको लॻे, जंहिंमें इंसान हैरान थी वञे। इन जंग जो जॾहिं बि तज़किरो कयूं था, असांखे झटको लॻे थो, असांखे हैरानगी थिए थी। जो साम्हूं जंग मोता जे अंदरि साम्हूं जेको रूमी आहिनि, जेके ईसाई आहिनि, उन्हनि जी तादाद पूरो 1 लख साईं, 1 लख। जेकॾहिं मजमे खे शदत कोट जे अंदरि लाहियो त केतिरा माण्हू थींदा? साम्हूं रूमी पूरा 1 लख। अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि थो कयां, साहबा कुल 3000 बसि। ऐं अल्लाह जी नबी मोकिलियो, अल्लाह जे नबी फरमायो वञो रूमियुनि सां, ए साहबा जंग कयो, मां नबी थो मोकिलियां। तादाद केतिरी आहे? कुल 3000। ऐं रूमियुनि जी कन्फर्म जेको आहे तादाद आहे, जेके ईसाई कन्फर्म उन्हनि जी तादाद 1 लख आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो, अल्लाह जी मदद तव्हां सां गॾु आहे, तव्हां फतह करे मोटी ईंदव। पोइ अल्लाह जे नबी फरमायो 3 तव्हां में अमीर थो बणायां। सभ खां पहिरियां अल्लाह जे नबी फरमायो, पहिरियों जेको आहे न, मां अमीर बणायां थो ज़ैद बिन हारिस खे। मदीने खां अल्लाह जे नबी रवानगी कई। अल्लाह जे नबी फरमायो हाणे हितां जेको तव्हांजो अमीर आहे न, ज़ैद बिन हारिस आहे, ज़ैद बिन हारिस आहे। ए साहबा, अगरि जेकॾहिं ज़ैद बिन हारिस शहीद थी वञे न, पोइ जाफ़र बिन तैयारा खे जेको आहे पंहिंजो अमीर बणाइजो।
अगरि जेकॾहिं जाफ़र बिन तयार बि शहीद थी वञे न, अगरि जाफ़र बिन तयार बि जेकॾहिं शहीद थी वञे न, पोइ अब्दुल्ला बिन रवा खे जेको आहे पंहिंजो अमीर कजो। ऐं जेकॾहिं अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वञे पोइ सहाबा तव्हांजे मथां तव्हां जंहिंखे पंहिंजो अमीर बणाए छॾियो। हाणे इहा ॻाल्हि जेको आहे न, इहा ॻाल्हि ॿुधे पियो हिकिड़ो यहूदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़रीब बीठो हुयो। हे अलाह जे नबी तरतीब ॾेई करे सहाबा खे मोकिलियो जंहिं मौत जे अंदरि। यहूदी जो जेकॾहिं अगरि तव्हां सचा नबी हो न, अलाह जो कसम इहे टई सहाबा शहीद थींदा। जेकॾहिं अगरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो नबी आहे न, इहे टई सहाबा जेको आहे शहीद थींदा। ऐं यहूदी चयो मां कसम खणां थो इहे हक़ीक़त में टई सहाबा शहीद थींदा। छाजे करे नबी जॾहिं बि अगरि जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे न, उहा अगरि बि मगर में न हूंदी आहे, उहा अगरि बि हा में हूंदी आहे, उहा अगरि बि यकीन में हूंदी आहे। ॿुधाई त इहे टई सहाबा जेको आहे मोटी न ईंदा। ॾिसिजो हे केरु पियो चवे, हिकु मुस्लमान न हुयो, हे यहूदी हुयो। एतिरो हुनखे यकीन हुयो। सहाबा जीअं जो विया जंग मौत जे अंदरि, ऐं साम्हूं ॾिठनि त रूमी जेको आहे 1,00,000 जी तादाद में बीठा आहिनि। 1,00,000 जी तादाद में साम्हूं रूमी बीठा आहिनि। ऐं अहिड़ी तरह सभ खां पहिरियां ज़ैद बिन हारिसा जेको आहे हिन जो अमीर हुयो। हुनजो कंहिं क़िस्म जो इन्हनि खे न आहे छॾिणो, या पंहिंजी जान असां ख़तमु कंदासीं या इन्हनि खे न छॾींदासीं। अहिड़ी तरह ज़ैद बिन हारिसा लथो, तमामु वॾी ज़ैद बिन हारिस पंहिंजी तलवार हलाई, तलवार हलाईंदो रहियो। साईं ज़ैद बिन हारिस नबी जे कौल जे मुताबिक़, अलाह जे नबी जी सदाकत इहा आहे, ज़ैद बिन हारिस शहीद थी वियो। जीअं जो शहीद थी वियो, हाणे इन टाइम जाफ़र तयार आहे। हाणे इनखे घणियूं, इनखे 4 घरवारियूं हुयूं। इन जो न फौरी तौरु जॾहिं ज़ैद बिन हारिस शहीद थी वञे पोइ छा फरमायूं, फौरी तौरु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जाफ़र बिन तयार खे अमीर बणाइजो। जीअं शहीद थियो पोइ ॾिठो हाणे अमीर मां आहियां। पोइ दिलि में ख़्यालु थियो यार 4 घरवारियूं आहिनि, पोइ हिते बचा बि आहिनि, कुझु बाग़ बि आहे। इहा थोरो ॻाल्हि दिलि में अची वई। ऐं पोइ चई त नबी मूंखे मोकिलियो आहे, अलाह जे नबी मूंखे जंग में मोकिलियो आहे, ऐं मूंखे इहे ॻाल्हियूं थियूं अचनि। ऐं चई कसम खणां थो इन 4 घरवारनि खे तलाक आहे। मोटणो जेको आहे कंहिं क़िस्म जो न आहे। हाणे जेकॾहिं अगरि घरवारनि खे तलाक न ॾियनि त पोइ हिते ख़्यालु त थिए न। जेके 4 मंझूं घरवारियूं आहिनि न, जाफ़र तयार जेको हज़रत अली साईं जो भाउ, ऐं अलाह जे नबी फरमायो इंतिहाई मूंखे इहो पंहिंजो सोट वधीक अज़ीज़ आहे। हज़रत अली साईं खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुया, हज़रत अली साईं खां बाद में अलाह जे नबी फरमायो अहले कुरैश मां, मुंहिंजे ख़ानदान मां जेको मर्द मूंखे ज़्यादा महबूब आहे न, उहो जाफ़र तयार अथव। जाफ़र तयार आहे। अहिड़ी तरह चई 4 घरवारनि खे तलाक आहे। पोइ हिते जेको मोटणो कंहिं क़िस्म जो न आहे। अलाह जे नबी फरमाइण मां पोइ हिते मोटां, चए दिलि खे तस्दीक ॾियण जे लाइ, दिलि खे यकीन ॾियण जे लाइ। ऐं ॿुधायूं पोइ दिलि खे ॿुधनि हाणे ॻाल्हि क्लियर थी वई न थी वई, हाणे तस्दीक थी त हाणे पोइ हिते घरवारियूं आहिनि ई न। जंहिंखे तलाक अची वई त हाणे इहे मायूं मंझूं आहिनि ई न। ऐं पोइ ॿुधाईंदे जेको माल आहे इहो बि माल अलाह जे रस्ते में आहे। हल साईं, औलाद आहे, चए औलाद जो निगहबान अलाह ई आहे। हाणे ॿुधाईंदे दिलि खे ॿुधाईंदो हाणे मामला क्लियर थी विया, हाणे का शइ रहे थी, हाणे को शुबो रहे थो। दिलि में यकीन हिकिड़ो पैदा थियो त हाणे कंहिं क़िस्म जो कोई शुबा नथो थिए। अची करे जंग जे अंदरि हेठि लथा, इंतिहाई क़िस्म जी जेको आहे तलवार हलायूं, तलवार हलाईंदा रहिया। अहिड़ी तरह साईं शहादत जो मक़ाम जाफ़र बिन तयारा खे बि मिलियो। पोइ अब्दुल्ला बिन रवा आयो। अब्दुल्ला बिन रवा जीअं जो जाफ़र बिन तयारा शहीद थियो न, अब्दुल्ला बिन रवा गोश्त खाए पियो, भाॼी तयारु कयूं गोश्त खाए पियो। ऐलान थियो त जाफ़र तयारा जेको शहीद थी वियो आहे। ऐं ॾिठूं त यार गोश्त खावां थो मां अञा, गोश्त उते ई छॾे करे सिधो जंग जे अंदरि मैदान में हेठि लही पिया। ऐं क़िताल कंदा रहिया। ऐं अहिड़ी तरह अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वियो। पोइ साईं इहो सॼो मंज़र जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेही करे, मस्जिद नबवी में वेही करे 1000 किलोमीटर आॾो वारो मंज़र सहाबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में ॿुधाइनि पिया। हाणे काथे जेको आहे रूम आहे, काथे जेको आहे फारस आहे, ऐं काथे मदीनो आहे, ग़ालिबन 1000 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। अलाह ताला वही जे ज़रिए सां सॼो मंज़र नबी जे आॾो करे छॾियो। अलाह जे नबी फरमायो ए साहबा ज़ैद बिन हारिस शहीद थी वियो। साहिबनि ॾिठो त अलाह जे नबी जे अखियुनि में पाणी अची वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोना। इन खां बाद में फरमायो ए साहबा जाफ़र तयारा शहीद थी वियो। वञी करे उनजे घरवारनि खे ॿुधा, उनजी 4 घरवारनि खे ॿुधा तव्हांजो मुड़ुसु जेको आहे शहीद थी वियो आहे। अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो ए साहबा हाणे अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थी वियो। साहिबनि जो जॾहिं अब्दुल्ला बिन रवा बि शहीद थियो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मुंहुं मुबारक हेठि कयो।
पोइ अल्लाह जे नबी फरमायो, हाणे ॾिसो 3 साहबनि जे बारे में अल्लाह जे नबी फरमायो न, फिलाणो अमीर फिलाणो अमीर फिलाणो। पोइ अल्लाह जे नबी साहबनि खे पाण इख़्तियार ॾिनो। अल्लाह जे नबी छा फरमायो, पोइ पाण में जेको आहे मशवरो कजो त हाणे अमीर कंहिंखे बणायूं। पोइ साहबा उते, हाणे 1000 किलोमीटर मुफ़ासिलो आहे, साहबा उते चयो, साहबा उते फरमायो त हाणे असां पंहिंजो अमीर ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उन्हो खे बणायूं था। जॾहिं साहबा इहो मशवरो कयो, साहबा जी इहा ॻाल्हि हली 1000 किलोमीटर पोइ ते अल्लाह वही जे ज़रिए नबी खे ॿुधायो। पोइ अल्लाह जे नबी छा फरमायो, अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह पंहिंजी तलवारुनि मां हिकिड़ी तलवार खे कढियो आहे। अल्लाह छा फरमायो, अल्लाह पंहिंजी तलवारुनि मां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पंहिंजी तलवारुनि मां ए साहबा हिकिड़ी तलवार खे कढियो आहे, उहा चाहे सैफुल्लाह आहे। ख़ालिद बिन वलीद जो लक़ब छा आहे, सैफुल्लाह, यानी अल्लाह जी तलवार। इहो लक़ब छाजे खां मिलियो, इहो लक़ब इन जे करे मिलियो, ख़ुदा जी जेकी तलवार आहे न, उहा कॾहिं बि पोइ हटंदी न आहे। अल्लाह जी तलवार हमेशह अॻिते रहंदी आहे। ख़ालिद बिन वलीद जी ख़ुसूसियत आहे, 100 जंग जे अंदरि ख़ालिद बिन वलीद शरीक थिया, 19 साल इस्लाम जे ख़िलाफ़ क़िताल कंदा रहिया। एतिरो दिलेर जेको आहे ख़ालिद बिन वलीद अरबन में जेको आहे नौजवान हुयो। 100 जंगुनि जे अंदरि शिरकत कयूं। इहे जंगियूं कुफ़ार जे अंदरि अचनि थियूं ऐं इहे जंगियूं इस्लाम जे अंदरि बि अचनि थियूं। 19 साल मुस्लमान जे ख़िलाफ़ क़िताल कंदा रहिया, पर कंहिं क़िस्म जा मुड़ंदा न हुआ। अहिड़ी तरह जॾहिं ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला उन्हनि हिन दुनिया खां वञनि पिया ऐं बिस्तरे ते वेड़ा, कंहिं साहिब पुछा केतिरियूं जेको जंगियूं विड़ियो, केतिरियूं, ॿुधाई त मां तक़रीबन 100 जे क़रीब क़िताल कयो आहे। 100 जे क़रीब जेको मां जंगियूं विड़ियो आहियां। ॿुधाईंदो कॾहिं बि कंहिं हिकिड़ी जंग में शिकस्त खाधी, चए अल्लाह जो कसम खणा थो, हिकिड़ी जंग जे अंदरि बि मां शिकस्त न खाधी आहे। पोइ उहा जंग कुफ़ार जे तरफ़ां हुई या उहा इस्लाम जे तरफ़ां हुई। छाजे करे शिकस्त न खाधऊं, उलमा लिखियो आहे, इन जे करे शिकस्त न खाधऊं, लक़ब हुयो सैफुल्लाह, अल्लाह जी तलवार। अल्लाह जी तलवार कीअं पोइ ईंदी, अल्लाह जी तलवार कीअं पोइ ईंदी। उलमा फरमायो, इन जे करे ख़ालिद बिन वलीद कॾहिं बि कंहिं जंग में पोइ न हटिया। पोइ साईं साहब ऐलान कयो त ख़ालिद बिन वलीद खे असां पंहिंजो अमीर था बणायूं। ख़ालिद बिन वलीद जंग मोता जे अंदरि आख़िरी जेको असां पंहिंजो अमीर खे बणाईंदासीं। साईं ख़ालिद बिन वलीद जीअं जो अमीर थियो ऐं झंडो पंहिंजे हथ में खयूं ऐं अहिड़ी तरह पोइ रूमिन जे मथां बरसी पियो ख़ालिद बिन वलीद। ख़ालिद बिन वलीद एतिरी शिदत सां तलवार हलाई, एतिरी शिदत सां तलवार हलाई, जो रूमिन जो 1 लख जो मजमो घुटना टेक किरी पियो हेठि। उन्हनि चयो त हे जेके आहे न, हिननि सां टकर खणणु ॾुखियो आहे, ऐं पोइ पंहिंजे हथ मथे कयूं, लख जो मजमो आहे, ऐं पोइ पंहिंजे हथ मथे कयूं त न, तव्हां सां जेको हाणे क़िताल नथा करे सघूं, बसि हाणे जेको असांखे अमान ॾियो। अहिड़ी तरह रूमिन खे फतह करे ॾेखारियो। कंहिं साहब 3000 यारकुल तादाद हुई। केरु हुया साहबा, नबी जा शागिर्द हुया। यकीन कंहिं बणायो हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि यकीन बणायो हुयो। हे साहब यकीन हो त माल खां न थींदो, घोड़नि खां न थींदो, तलवारुनि खां न थींदो, कंहिं खां थींदो, अल्लाह खां थींदो आहे। कंहिं खां थींदो आहे, अल्लाह खां थींदो आहे। हे कंहिं यकीन बणायो, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि साहबा इहो यकीन बणायो आहे। ऐं तव्हांजो ऐं मुंहिंजो कहिड़ो यकीन आहे अॼुकल्ह, इन यकीन ते त असां अॻिते हलूं पिया। कहिड़ो यकीन आहे, पैसो आहे दिलि में सुकून आहे, पैसो आहे त टेक आहे हिकिड़े क़िस्म जी, पैसो न आहे त मां परेशान आहियां। ईअं आहे या इहा सिर्फ़ु मसां हालत आहे, सभिनी सां इहा हालत आहे। पैसो आहे टेक महसूसु थींदी आहे, पैसो न आहे कंहिं क़िस्म जो टेक न आहे। पैसो न आहे पाण खे कंहिं क़िस्म जो कुझु सम्झंदा ई न आहियूं। पैसो अची वियो पाण खे शाही जेको आहे ख़ानदान मां सम्झंदा आहियूं, पाण खे बादशाह सम्झंदा आहियूं। त यकीन कंहिं ते हुयो, यकीन त पैसे ते अची वियो। हे 1400 साल खां बाद में पोइ त असांजो यकीन अल्लाह ते न आहे, हे यकीन त पैसे ते आहे। पैसो आहे त पाण खे मां कामयाबु थो सम्झां, पैसो न आहे त मां पाण खे नाकाम थो सम्झां। त यकीन कंहिं ते थियो, मुस्लमान जो यकीन त पैसे ते थियो। पोइ हे साहबा हुया, हिननि खे तालीम कंहिं ॾिनी, हिननि खे तालीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात ॾिनी। अल्लाह जे नबी इन्हनि जा उस्ताद हुया ऐं साहबा गोॾा भञी करे ॾाढो इल्मु हासिलु कयो। साहबा खे आला क़िस्म जी जेको निस्बत हुई, साहबनि खे आला क़िस्म जी निस्बत हुई। ऐं साहबा खां बाद में पूरी प्लेनेट अर्थ ते कोई बि साहबा जे पेर जे खाक जे बराबरि नथो थी सघे। अरे इन जे करे असां बार बार साहबा जी ॻाल्हि कंदा आहियूं। साहबा को हल्को मनसब आहे, हे का नंढी ॻाल्हि आहे। साहबा थियणु, नबी जो साथी थियणु, हे को नंढी ॻाल्हि आहे। हे
1400 साल खां बाद में बेवकूफ़ असांजी क़ौम, जाहिल क़ौम, जंहिंजे मथां ख़ुदा जी पहिरियों बि लानत हुई, हाणे बि आहे, जेके चवंदा साहबा दुरुस्त न हुया। साईं अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न हुयो, अहिड़ी तरह उमर रज़ी ताला अन्हु दुरुस्त न हुयो। लानत हुजे तव्हांजे मथां, तव्हांजी नस्ल जे मथां। हा, लानत तव्हांजे नस्ल जे मथां हुजे, जंहिंजे बारे में अलाह जे नबी फरमायो अबू बकर खे हुकुम कयो त मुसले ते बीहे। छा था सम्झो? जंहिंजे बारे में नबी जी ज़बान खां निकितो अबू बकर जन्नती आहे, जंहिंजे बारे में नबी जी ज़बान खां पहाड़ ते निकितो, ए पहाड़ तोखे ख़बर हुजे तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक़ आहे ऐं 2 शहीद जेको बीठा आहिनि ऐं चोथों जेको नबी बीठो आहे। हे केरु आहिनि? साहब आहिनि, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं सभ खां पहिरियां अमाल मां पेश अबू बकर सिद्दीक़ कंदुमि। जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानों मां सभिनी हक़ दुनिया में अदा कया, ए इंसानों मां सभिनी दुनिया में हक़ अदा कया। यादि रहे अबू बकर सिद्दीक़ हक़ अदा न करे सघूं था दुनिया में, क़यामत ॾींहुं अलाह इन जो हक़ जेको आहे पूरो कंदो, जंहिं इन दीन जे करे ख़िदमत कई आहे। 1400 साल खां बाद में अबू बकर दुरुस्त न हुयो, पोइ हिन 1400 साल खां बाद में तुंहिंजो पीउ जेको दुरुस्त आहे। यार खार लॻंदी आहे न, जेके साहबा जेके जेकॾहिं अगरि दुरुस्त आहिनि पोइ असांजो ईमान कहिड़ो आहे? पोइ कहिड़े क़िस्म जी असांजी क्वालिटी आहे ईमान जी? कसम खणंदो जेकॾहिं अगरि साहबा दुरुस्त न हुया, हिन पूरी प्लेनेट अर्थ में सभु मुस्लमान ग़लति आहिनि। पोइ क़ुर खे तरतीब ॾियण वारा इहे साहबा, शहादत कोट ताईं इल्मु पहुचण वारा इहे साहबा, नबी जा जानिसार इहे साहबा, नबी खां बाद में पूरी दुनिया ताईं इल्मु कंहिं पहुचायो? साहबा। ॿियो केरु हुयो? जे साईं सिर्फ़ु तव्हां साहबा साहबा चवंदो आहे, तव्हां इमाम जी तारीफ़, अड़े इमाम ख़ुदि साहबी आहिनि। इमाम एतिरो वॾो फज़ीलत वारो टाइटल न आहे जेतिरो साहबी टाइटल आहे। साहबी को नॉर्मल टाइटल आहे, जंहिं जाग जी हालत में, जंहिं अकुल जी हालत में, सलामती जी हालत में नबी जे मथां ईमान आंदो ऐं उनजो ख़ात्मो ईमान ते थियो, हिनखे साहबी चइबो आहे। ऐं अलाह जे नबी फरमायो ए इंसानों में साहबा जे बारे में बुरो भलो न सम्झिजो, न ॻाल्हाइजो। मुंहिंजे साहबा जे बारे में बुरो भलो न ॻाल्हाइजो। या रसूल अल्लाह, छाजे खां? अलाह जे नबी फरमायो हिननि जी फज़ीलत तमामु वॾी आहे। जेकॾहिं साहबा खां बाद में, जेकॾहिं साहबा खां बाद में कोई इंसान अचनि, उहे छा कनि? अलाह जे नबी इशारो ए ओद जबल आहे न, इन जेतिरो सोन सदको कनि। छा कनि? ओद जबल जेके विया आहिनि साईं, उन ॾिठो हूंदो सऊदी अरब में, हिन ओद जबल जेतिरो सोन सदको कनि। कंहिं कंहिं मथां? हिन दुनिया में कोई आहे अहिड़ो बंदो, आहे अहिड़ो कोई जेको आहे सखी, जेको चवे त मां ओद जबल जेतिरो सोन अलाह जे राह में सदको कयां थो? हे ते 5 रुपया ॾियण में टेंशन थींदो आहे, 10 रुपया ॾियण में त टेंशन माण्हू खे थींदो आहे। ठीकु आहे, 100 रुपया ॾियण में त बंदे खे टेंशन थींदो आहे, 1000 ॾियण में टेंशन थींदो आहे। त नबी छा फरमायो? इहो ओद जबल आहे न, ए साहबा इन जेतिरो सोन सदको कनि जेके तव्हां खां बाद में अचनि। ए साहबा तव्हां छा कयो? साहबा सिर्फ़ु कुझु न कनि, साहबा हिकिड़ी मुठ जेको आहे अन जी खणनि। हे अलाह जे नबी हदीस आहे, हिकिड़ी मुठ जेको आहे अन जी खणनि, हिकिड़ी मुठ जेको आहे अनाज जी खणनि, ऐं अहिड़ी तरह इहो जेका मुठ अलाह जे राह में ॾेई छॾनि, इहा हिकिड़ी इन्हनि जी मुठ इन साहबा खां बाद में जेके अचनि, ओद जबल जेतिरो सोन सदको कनि। उहो ओद जेतिरो सोन जेको आहे न, साहबा जे इन मुठ जे बराबरि खे नथो पहुची सघे। साहबा सिर्फ़ु एतिरो कमु कनि, बसि हिकिड़ी जेका मुठ खे खणी करे ऐं अलाह जे राह में ॾियनि। ऐं तव्हां जेको आहे पोयां जेके नमां उथिया हो न, तव्हां उथो, ओद जबल खे जेको आहे ख़रीद कयो, एतिरो सोन ख़रीद कयो, अलाह जे रस्ते में ॾियो। नबी थो फरमाए साहबा जे इन हिकिड़े मुठ जे बराबरि न थी सघियो आहे। छाजे करे? हिननि मुंहिंजी उन टाइम सपोर्ट कई, हिननि मुंहिंजी उन टाइम जेको आहे ताईद कई, जंहिं टाइम कोई ताईद करण लाइ तयारु हुयो ई न। हिन टाइम त पूरी दुनिया जे अंदरि इस्लामियत जेको आहे, इस्लाम उरूज थी आहे। इन जे करे तव्हां असां मुस्लमान आहियूं, मुंहिंजो पीउ मुस्लमान हुयो, तव्हांजो ॾाढो मुस्लमान हुयो, इन करे तव्हां मुस्लमान आहियो। तव्हांजे मथां कहिड़ी मुशक़त आई आहे? सॼो ॾींहुं जेको दुनिया जी फ़िक्र में लॻा पियूं असां, पैसे जी दौड़ में। साहबा खे इहा दौड़ न हुई, साहबा खे इहा दौड़ हुई, नबी जो दीन अॻिते वञे। हे साहबा खे टेंशन हुयो। ऐं अहिड़ी तरह जेको बि अगरि ॻाल्हाए थो न साहबा खे, मां चवंदो ॾिसो न, ॻाल्हि हिकिड़ी नोट कयो,
मां ॻाल्हि हिकिड़ी नोट कयो, कोई चवे न साईं असां अबू बकर सिद्दीक़ खे नथा मञूं, साईं टेंशन असांखे न आहे, अबू बकर सिद्दीक़ खे न मञो भले तव्हां। कोई चवे न साईं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे असां न मञींदा आहियूं, साईं तव्हां न मञो, तव्हांखे केरु चवे थो, तव्हां उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे भले न मञो। असांजे शहर शहदाद कोट में हिंदू आहिनि न, हिंदू चवंदा आहिनि असां अलाह खे नथा मञूं, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथा मञूं, असां हिंदुनि सां कॾहिं क़िताल कयोसीं? छा था सम्झो? असां कॾहिं अटकायोसीं हिंदुनि सां? यार कंहिं क़िस्म जो न, असांखे ख़बर पई त हिंदू जेको आहे न उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो मज़हब आहे, उहे चवंदा असांजे मज़हब जे तहत असां अलाह खे न आहियूं मञींदा, ऐं न ई जेको असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञींदा आहियूं। त अहिड़ी तरह कोई जेके आहिनि न अहिड़ो मसलक वारो, अहिड़ो टोलिया जेको चए त असां अबू बकर सिद्दीक़ खे बिल्कुलु न आहियूं मञींदा न, त मां चवंदो बिल्कुलु बि भले तव्हां पंहिंजे अक़ीदे एतबार सां न मञो, कंहिं क़िस्म जी तव्हां सां असां लड़ाई झगड़ो कुझु न कंदासीं। यादि रहे पंहिंजी खोपड़ी खे खोलियो, अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान साईं या कंहिं बि साहबी जे बारे में ज़रा बराबरि बि गुस्ताई कंदव न, पोइ जेको अशर तव्हांजो थींदो जेको असां कंदासीं। हा, साहबा का नॉर्मल शइ आहे, साहबा का नंढी ज़ात आहे। साईं फितनो न कयो, तव्हां जेको मौलवी साहब फितनो कयो था हीअं हूअं, यार छाजो फितनो आहे? अॼु कोई साहबा जे मथां अखर खणी मां ख़ामोश थी वञा, सुभाणे कोई नबी जे मथां जुमिलो ॻाल्हाए मां चुप करे वियां? इन साहबा, मां ॻाल्हि विराए दोहरायां थो, इन साहबा जे करे अॼु मुजीबुर रहमान मस्तोई माला जे अंदरि मिंबर ते वेठो आहे, मुजीबुर रहमान मुस्लमान आहे, दावा सां ॻाल्हि थो कयां। इन साहबा जे करे जेके नथा मञनि न, उनखे ॿुधाइणु चाहियां थो, हिन पूरी मस्जिद जामिया मुदस्सिर में जेके बि तव्हां मुस्लमान वेठा आहियो, साहब आया तव्हां मुस्लमान थियव, न त तव्हां हिन टाइम काथे मंदर में वेठा हुजो। हे शिदत में ॻाल्हि नथो कयां, हे ॻाल्हि हक़ीक़त थो कयां। हे साहब आया तव्हां असां मुस्लमान थियासीं, हे साहबा जो एहसान आहे, हे का नंढी ॻाल्हि आहे? जंहिं पंहिंजे वतन खे छॾियो, जंहिं पंहिंजे घर वारनि खे छॾियो, औलाद खे छॾियो, आया कंहिंजे लाइ नबी जो हिकिड़ो पैगाम खणी करे तव्हां ऐं असां ताईं पहुता। हिते हिंदुनि जी अक्सीरत हुई यार, सिंध में अंदरि हिंदुनि जी अक्सीरत हुई, साहब अची करे तव्हां ऐं असांखे मुस्लमान बणायो अथऊं। हे साहबा जो एहसान आहे जेको असां क़यामत ताईं जेको आहे उहो न विसारींदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी भरे ॾियो। साईं क़बरुनि खे पको करणु कीअं आहे? बाज़ माण्हू क़बरुनि खे टाइस, सीमेंट ऐं ओसारी सां ॿधंदा आहिनि, उहो कीअं अमल आहे? बिल्कुलु साईं, क़बरुनि खे पको करण जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मना अता फ़रमाई आहे। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त क़बरुनि खे पको न कयो, क़बर जंहिंजो आहे उनजी मिटी आहे उनखे पंहिंजी असुली हालत ते छॾे ॾियो। हिन टाइम बि जन्नतुल बकी जे अंदरि वञी करे ॾिसो, ग़ालिबन रिवायत में आयो आहे 70,000 साहबा हिते मदफून आहिनि, उन 70,000 साहबा जी जेकी क़बर आहे उते वञी करे ॾिसो, मुशाहिदो कयो त उहा बिल्कुलु थोरी सिर्फ़ु ज़मीन खां मथे आहे। अलाह जे नबी साहिबनि हिकु त हज़रत अली साईं खे बि रिवायत आहे त हज़रत अली साईं फरमाए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए क़बरुनि खे पको जेको आहे बिल्कुलु बि न कयो, क़बरुनि खे पंहिंजी हालत ते जेको छॾे ॾियो। ऐं अॼुकल्ह बाक़ी जेको असां वटि सिंध में हले थो, बाज़ जेको आहे मुर्शिदनि जी क़बर ईअं लॻी पई आहे जीअं का सेज लॻी पई आहे, टाइस ऐं मार्बल, हे साईं बिल्कुलु इस्लाम खां ख़िलाफ़ु कमु आहे। मां नसीहत कयां थो, जेको हिते मजमू आयो आहे न, जेको बि हिते मजमू आयो आहे, जेके बि वालदेन या अहिड़ी तरह ॾाॾो या कोई बि इंतकाल करे वियो आहे न, क़बरुनि खे बिल्कुलु जेको आहे न ॿुधो। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखां थो, नबी जो हुकुम अथव, जेकॾहिं अमल कंदव फ़ाइदो ॾिसंदव, जेकॾहिं न अमल कंदव ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सिर्फ़ु मुला जी ॻाल्हि चई करे छॾे ॾींदव न, पोइ हलाकत ॾिसंदव। हे मुंहिंजी ॻाल्हि न आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़बरुनि खे जेको आहे पको हे साहबा बिल्कुलु बि न कयो, उनखे पंहिंजी असुली हालत ते छॾे ॾियो, जीअं उनजी हालत आहे न उनखे पंहिंजी हालत ते छॾे ॾियो। हे इस्लाम जो हुकुम आहे। बाक़ी हे टाइस लॻाइणु, मार्बल लॻाइणु, अहिड़ी तरह ओसारी सां ॿधणु, हे इस्लाम में कंहिं क़िस्म जी हिनजी गुंजाइश आहे ई न। हाणे एतिरा थो साईं, यार वॾी ॻाल्हि आहे यार, साईं तव्हां क़बरुनि खां बि रोकियो था हे हो, यार खोपड़ी खे जेको आहे न, जंहिंजी खोपड़ी जेको आहे बंदि आहे न, मां उनखे ॿुधाइणु चाहियां थो, शरीयत जेकी आहे न, शरीयत तव्हांजी खोपड़ी में जेको अकुल आहे न उनखे न चइबी। जेके माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार, क़बर खे जेको छा करे न ॿुधो वञे। मां चवां थो शरीयत जेकी आहे न, कंहिं इंसान जी खोपड़ी में जेको अकुल पियल आहे न, इनखे शरीयत न आहे चइबो। शरीयत उनखे चइबो आहे जेको अलाह हिन प्लेनेट अर्थ ते लाहे ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम करे।
शरीयत उनखे चइबो आहे। भाई हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे अकुल में जेकॾहिं नथी अचे न, इहो तव्हांजो अकुलु ख़राबु आहे। बाज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको असां शरीर जे एतबार सां कयूं था न, काफ़ियुनि माण्हुनि खे सम्झ में नथी अचे। पोइ लेबल मुंहिंजे मथां लॻे थो, हे साईं ॾिसो हे मौलवी कहिड़ी था ॻाल्हि कनि, हे मुला कहिड़ी था ॻाल्हि, हे पहिरियों सां ॻाल्हि ॿुधी न आहे, हे अॼु जेकी इहा ॻाल्हि कीअं थी आहे, इहा ॻाल्हि अॼु कीअं थी आहे। सेम सेम इहा ई ॻाल्हि जेको आहे न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मुशरिकनि कई हुई। उन्हनि चयो त कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां चओ था 360 बुतनि खे छॾे करे हिकिड़े कंहिं बुत जे पोयां लॻूं। हे असांजा सभु जेके अबा ॾाॾा हुआ, हे सभु बेवकूफ़ हुआ। हे कंहिं ॻाल्हि कई, हे अॼु खां 1400 साल पहिरियां कंहिं कई, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मुशरिकनि कई। यार कहिड़ी ॻाल्हि आहे, नबी कहिड़ी ॻाल्हि थो करे, असांजो अकुलु हिनखे तस्लीम करे ई नथो त अलाह हिकिड़ो हुजे। हे 360 जेकॾहिं आहिनि त पोइ कुझु अलाह थी सघे थो, हिकिड़ो कीअं थिए। उन्हनि 1400 साल पहिरियां मुशरिकनि जेको न पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कयो। अॼुकल्ह असांजा काफ़ी मुस्लमान बि अकुल खे इस्तेमालु था कनि। साईं अकुल खे इस्तेमालु न कयो, नबी जो हुकुम अची वियो न, हाणे चओ यार लबैक आहे। नबी जो हुकुम जेको बि आहे अखियुनि ते आहे, ऐं उहो हुकुम असांजे सर जो जेको ताज आहे। तमामु साथी इन शयुनि खां बचण जी कोशिशि कनि। मैयत खे गुसुल ॾियण वारो मर्द या औरत, मैयत जे गुसुल ॾियण खां बाद पोइ उहो बि गुसुल करे या न करे। मैयत खे गुसुल ॾियण खां बाद गुसुल करणु बहितर आहे, लाज़मी न आहे। मैयत खे कोई मौलवी गुसुल थो ॾिए न, त पोइ उनजे मथां गुसुल जेको आहे लाज़मी न थींदो आहे। हा बहितर आहे, कहिड़ी ख़बर पलीती लॻी हुजे हेठि गुसुल ॾियण में, पेरनि खे पलीती लॻल हुजे, त उहो बहितर मुस्तहब हिकिड़ो अमल आहे, उहो गुसुल पाण करे। पर जेकॾहिं गुसुल नथो करे, अहिड़ी तरह उहो वुज़ू करे ऐं सिर्फ़ु जनाज़ो पढ़ाए थो, त इहो बहितर अमल आहे। अहिड़ी तरह औरतुनि जे लाइ बि सेम सेम इहो हुकुम आहे। अगरि औरतूं कंहिं औरत खे गुसुल ॾींदियूं न, त उनजे मथां बि गुसुल लाज़िम न थींदो आहे। बाज़ माण्हू परेशान थी वेंदा आहिनि त यार मैयत खे हाणे गुसुल ॾिनो आहे, कहिड़ी ख़बर हाणे मूंखे बि गुसुल करिणो खपे। न न, कंहिं क़िस्म जो गुसुल जेको आहे लाज़िम न थियो आहे। बहितर आहे त गुसुल कयो। मैयत खे गुसुल ॾियण वारे पाणी जे अंदरि ॿेर जा पन विझण कीअं आहिनि। ॿेर जा पन विझण जो सबूत अहादीस खां मिले थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि कंहिं साहबी खे गुसुल ॾियण जी नौबत पई, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त ॿेर जा पन खणी करे अची करे हिन पाणी में मिलायो। छाजे करे, छा हिन में हिकमत हुई? हिकमत इहा हुई त उन टाइम सांभर न हुया। ॻाल्हि आई न सही ज़हन में, उन टाइम सांभर न हुया। अहिड़ी सफ़ाई वारी शइ सिर्फ़ु इहा ई मोतबर हूंदी हुई त पन विधा वेंदा हुया, पोइ जेको आहे जिस्म खे मटियो वेंदो हुयो। त पन विझण जेको आहे उहो साबित आहिनि। बाक़ी पन विझण लाज़मी न आहिनि ऐं फ़र्ज़ु न आहिनि। कोई चए साईं जेसिताईं पन न विझंदो तेसिताईं जेको गुसुल थींदो ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि पन इन करे विधा ताकी सफ़ाई जेको आहे मैयत जी बहितर थिए। छाजे करे उन ज़माने में सांभर न हुयो, उन ज़माने में शैम्पू न हो, उन ज़माने में सफ़ाई जी बहितर जेकी शइ हुई न, उहो पन विधा वेंदा हुया बसि। छा साईं जुमे जे ॾींहुं हर मुस्लमान जेका दुआ घुरे उहा पूरी थींदी आहे, उहा दुआ क़बूल थींदी आहे? का रिवायत मौजूदु आहे? बिल्कुलु रिवायत मौजूदु आहे। जुमे जे ॾींहुं हर हिकु मुस्लमान जी हिकिड़ी दुआ ख़ुदा क़बूल कंदो आहे। जुमे जे ॾींहुं हर मुस्लमान जी अल्लाह ताला हिकिड़ी दुआ क़बूल कंदो आहे। वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ आया आहिनि। हिकु वक़्तु इहो आयो आहे जंहिं टाइम ख़ुतबे में इमाम पहिरियों ख़ुतबो पढ़े थो ऐं ख़ुतबे में वेहे थो, इन टाइम दुआ क़बूल थियण जी अलामत आहे, हिकिड़ी रिवायत जे मुताबिक़। ॿी रिवायत आहे त ख़ुतबे खां शुरू जेसिताईं निमाज़ थिए थी, जेसिताईं निमाज़ स्टार्ट न थी आहे न, ख़ुतबे खां स्टार्ट जेसिताईं निमाज़ न थी आहे, अहिड़ी तरह दिलि में जेकी बि तव्हां हाजत कयो उहा तव्हांजी अल्लाह ताला पूरी कंदो। ऐं टीं रिवायत में आयो आहे पूरे ॾींहं में अल्लाह ताला हर हिकु मुस्लमान जी जुमे जे ॾींहुं जुमे जी फज़ीलत जे करे अल्लाह ताला हिकिड़ी दुआ क़बूल कंदो आहे। हाणे तव्हां ऐं असां दुआ कीअं घुरंदा आहियूं? दुआ घुरंदा आहियूं साईं या अल्लाह हे फ़िलाणी जेको मुसीबत टार, ऐं पोइ वरी दिलि में यार अलाए मुसीबत टरंदी अलाए न टरंदी, हा मुसीबत अलाए टरंदी न टरंदी। दुआ घुरी करे इन खां बाद में अल्लाह जी ज़ात में कामिल यकीन थियणु खपे। या अलाए हे जेकी मां दुआ घुरी आहे इहा यकीन तौर ते क़बूल थींदी। बाक़ी शक हुजे यार अलाए क़बूल थी अलाए न, अल्लाह जो बि इरशाद थींदो आहे हिन बंदे खे मां में शक थियो आहे न, हे फ़रिश्ता हिन बंदे खे मां में शक थियो आहे न, इनखे छॾे ॾियोसि, फ़िलहालु इनखे शक में बि छॾे ॾियोसि। त दुआ घुरी करे इन खां बाद में दिलि खे तस्दीक ॾियो त यार हे जेकी मां दुआ घुरी आहे मां अल्लाह जे ॾाढो बीठो आहियां न, हे नमाज़ पढ़ी करे मां अल्लाह जे ॾाढो दुआ घुरी आहे, त इहा दुआ मुंहिंजी अल्लाह ताला यकीन तौर ते क़बूल कंदो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए यकीन कयो अल्लाह ताला यकीन तौर ते तव्हांजी दुआ इहा क़बूल अदा फरमाईंदो आहे।
साईं औरतूं जुमे जी नमाज़ वांगुरु 2 रकातूं फ़र्ज़ पढ़नि या ज़ोर जी नमाज़ वांगुरु 4 रकातूं पढ़नि। औरतूं घर में जुमे जी नमाज़ वांगुरु 2 रकातूं फ़र्ज़ न पढ़ंदियूं। औरतूं घर में जीअं ॿियनि ॾींहंनि में ज़ोर जी नमाज़ वांगुरु 4 रकातूं पढ़ंदियूं आहिनि, इहे घर में औरतूं ज़ोर वांगुरु नमाज़ जेको आहे पंहिंजे घर में अदा कंदियूं जुमे जे ॾींहुं। बाक़ी जुमे जी जेके 2 फ़र्ज़ आहिनि न, उहे ख़ासि आहिनि ख़ुतबे सां। कंहिं बि मस्जिद में जुमो थिए थो त उते ख़ुतबो पढ़ियो वेंदो न, इहो ख़ुतबो पढ़णु इहे क़ाइमु मक़ाम 2 रकातुनि जेतिरी हैसियत रखे थो। बाक़ी कंहिं बि बंदे खां अगरि जुमो नमाज़ कंहिं उज़ुर जे करे निकिरी वई, काॾे इस्पताल में फातो, अहिड़ी तरह बाज़ार में फातो, जुमे नमाज़ टाइम न मिली सघियो, त अहिड़ी तरह हाणे जॾहिं मोटी ईंदो इहो जुमे वांगुरु नमाज़ बिल्कुलु न पढ़ंदो, इहो नमाज़ हाणे पढ़ंदो ज़ोर वांगुरु नमाज़ पढ़ंदो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? ज़ोर वांगुरु इहो नमाज़ पढ़ंदो। अहिड़ी तरह औरतूं बि घर में ज़ोर जी नमाज़ वांगुरु जुमे जे ॾींहुं नमाज़ पढ़ंदियूं। साईं जेको मुस्लमान 3 जुमा नमाज़ नथो पढ़े, छा उन जे बारे में इस्लाम में कहिड़ो हुकुम आहे? साईं इस्लाम में उन जे बारे में हुकुम इहो आहे जेको 3 जुमा अहादीस खां साबित आहे। हिकिड़ी रिवायत आहे, जेको बंदो 3 जुमा नमाज़ नथो पढ़े, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो मुनाफ़िक़ थो थी वञे, उहो मुनाफ़िक़। बाक़ी 3 जुमा हिकिड़ी परी ॻाल्हि आहे। हिकिड़ी रिवायत में हिकिड़ी जेको आहे नमाज़ कंहिं बंदे ॼाणी वाणी छॾे ॾिनी, हिकिड़ी नमाज़ चई छॾे यार बसि हे नमाज़ मां न पढ़ंदुमि। हिकिड़ो थींदो उज़ुर, यार माण्हू न थी सघियो नमाज़ ते, न वञी सघियो नमाज़ ते, पोइ वरी हुनखे शर्म सां थींदो आहे, वरी क़ज़ा करे पढ़ंदो आहे। कंहिं बंदे जो छॾे ॾिन नमाज़ खे, हिकिड़ी नमाज़ जो कंहिं अगरि इनकार कयो, हिकिड़ी नमाज़ खे कंहिं ॼाणी वाणी छॾे ॾिनो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो बंदो कुफ़ुर सां मिली वियो, उहो बंदो कुफ़ुर सां मिली वियो। बंदे जे दरमियान ऐं कुफ़ुर जे दरमियान फ़र्क़ु सिर्फ़ु नमाज़ जो आहे। ऐं तव्हां असां केतिरी नमाज़ था पढ़ूं? हा साईं, पाकिस्तान जे कार्ड जे अंदरि मुस्लमान छो थींदव सभु? ॻाल्हि अॼु थोरो कोड़ी ॻाल्हि कयां यार, कॾहिं कॾहिं कोड़ी ॻाल्हि कंदासीं त फ़ाइदो थींदो। हा, कोड़ी ॻाल्हि करणी पवंदी, पोइ जेको आहे फ़ाइदो थींदो, पोइ मज़ो बि ईंदो। पाकिस्तान जे कार्ड जे अंदरि हे जेको मजमो वेठो आहे मां सां गॾु, सभई मुस्लमान आहियूं, आहे न? कोई बि जेकॾहिं नमाज़ नथो पढ़े, अलाह जे नज़दीक उहो मुस्लमान न आहे। नबी जी हदीस आहे, जेको नमाज़ नथो पढ़े इस्लाम जो हुन सां कोई तालुक़ु आहे ई न। जंहिं नमाज़ खे छॾे ॾिनो उहो कुफ़र सां वञी करे मिलियो। बंदे जे दरमियान बंदे जे दरमियान ऐं कुफ़ुर जे दरमियान फ़र्क़ु साहबा सिर्फ़ु नमाज़ जो अथव। तव्हांजो त टाइम नथो मिले, बैंक में बीठल आहियां, दुकान ते बीठल आहियां, मज़दूर आहियां, सॼो ॾींहुं जेको आहे देगड़ी मथे, सॼो ॾींहुं जेको तगारी मथे त खणा थो, मां कीअं नमाज़ पढ़ां? मां त मज़दूर आहियां। त क़यामत ते इहो तव्हांजो उज़ुर साईं न हलंदो। हा, हर शइ जी काफ़ी इस्लाम में काफ़ी अहकाम जी गुंजाइश आहे। रमज़ान आयो, रोज़ा न रखी सघियो, बीमार आहियो, रमज़ान खां बाद में रोज़ा रखंदव। हज आयो, बीमार आहियो, हज न करे सघियो, ठीकु आहे, ज़िंदगी में ॿिए दफ़े वरी हज कजो। नमाज़ हिकु वाहिद अमल आहे जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहब इन जी छुटी आहे ई न, इन जी छुटी आहे ई न। हाणे हिकु नंबर ते असां नमाज़ न पढ़ूं, ॿिए नंबर ते वरी असां दऊं केतिरियूं कयूं अची करे, माॾे अलाए केतिरा। साईं घर में बरकत न आहे, साईं कारोबार में बरकत न आहे, साईं मामला जेको आहे मुंहिंजा हल नथा थियनि, मुंहिंजी घरवारी सां रोज़ानो जेको आहे लड़ाई थिए थी, कहिड़ी बुनियाद ते? ऐं पुछा कयो मां नमाज़ पढ़ंदो आहियां, इनशाला साईं नमाज़ जेको आहे शुरू कंदुमि। साईं हाणे पहिरियों वज़ीफ़ो ॿुधायो, पहिरियों वज़ीफ़ो ॿुधायो, छा पहिरियों वज़ीफ़ो ॿुधायो त मुंहिंजे कारोबार में तरक़ी अचे। मां पुछा कयो मां नमाज़ पढ़ंदो आहियां, नमाज़ पढ़ंदो आहियां। साईं नमाज़ बाद में पढ़ंदुमि, पहिरियों वज़ीफ़ो ॾे। मां ॿुधायोमांसि अलाह जो कसम इहो वज़ीफ़ो असरु कंदो ई न, इहो वज़ीफ़ो असरु कंदो ई नमाज़ सां ई। हे वज़ीफ़ो वठण जे पोयां साईं वज़ीफ़ो ॿुधायो, कारोबार में बरकत पए, बाक़ी नमाज़ साईं नमाज़ जेको आहे बाद में पढ़ंदासीं। कंहिं क़िस्म यादि रहिजे, यादि रखो नमाज़ जी जेको छुटी बिल्कुलु न आहे। फ़िलहालु ख़बर नथी पए, क़यामत ॾींहुं ख़बर पवंदव। हा, क़यामत ॾींहुं चङी तरह ख़बर पवंदव। यार हे मुस्लमान कंट्री, अलाह ताला आसानी जो मामिलो था फरमायो आहे, कंहिं क़िस्म जो कोई असांजे मथां दॿाउ न आहे, कोई असांखे रोकियो नथो वञे। हे नेमत अथव, सआदत अथव, अलाह ताला नौजवान तव्हांखे बणायो आहे, अलाह ताला तव्हांखे आज़ादी ॾिनी आहे, अलाह ताला पंहिंजा कारोबार तव्हांखे ॾिना आहिनि, अलाह ताला तव्हांखे अकुलमंद बणायो आहे। इहे सभु शयूं नेमत अथव, इन्हनि जो क़दुरु कयो न त अहिड़ो वक़्तु ईंदो जो नमाज़ पढ़ण जी कोशिशि कंदव, नमाज़ पढ़ी न सघंदव। अलाए केतिरा माण्हू जेके पहिरियों टाइट हुया, तंदुरुस्त हुया, नमाज़ जेको आहे पोड़ में पढ़ंदासीं,
पोड़ो जीन जो आई चेल का वेही आहे, कदम नथा खणी सघनि अॻिते, हिकिड़ो कदम नथा खणी सघनि अॻिते। ऐं पोइ चवंदा यार काश जेको असां नमाज़ पढ़ूं आहे। त फ़िलहालु जेको आहे पंहिंजी जवानी जो क़दुरु करे वठो, नेकी करे वठो। दुनिया हिकिड़ो जेको खेल तमाशो आहे, ख़बर फ़िलहालु कंहिं क़िस्म जी न पवंदी। मौत ईंदो, आॾो हक़ीक़त तव्हांजी खुली पवंदी। पोइ जेको आहे मुंहं में चंबा हणण जो कोई फ़ाइदो न आहे। जीअं क़यामत ॾींहुं काफ़र चवंदा न, काश असां मिटी थी वञूं हा, हिन जनम खे ॾिसंदा पोइ चवंदा काश असां मिटी थी वञूं हा। अहिड़ी तरह मुस्लमान बि पोइ चवंदो काश मां हुजां ई न हा। यार जनम खे को बर्दाश्त करणु को आसान आहे? हे गर्मी सिर्फ़ु केतिरी थी आहे असां वटि, 44-47 सेंटीग्रेड, केतिरियूं दवाऊं लॻियूं पियूं आहिनि। असां खां ई बर्दाश्त न थो, हिकिड़ो 5 मिंट जेकॾहिं पको न हले त असां नाराज़ था थियूं पंहिंजी जमातियुनि सां, ऐं जमायती मासां नाराज़ थियनि साईं पको छो बंदि आहे। हे तव्हां दुनिया जी जेको आहे चंद जेको आहे ॾींहंनि वारी गर्मी बर्दाश्त नथा करे सघो, जेकॾहिं नमाज़ नथा पढ़ो माना एतिरी त तव्हांखे हिमत आहे न जो जनम जी बर्दाश्त कंदासीं। हा हे हिकिड़े क़िस्म जो ऐलान, कोई नमाज़ नथो पढ़े न माना उहो ॿुधाए थो त मां इहे शयूं कंट्रोल करे वेंदुमि। ऐं जेकॾहिं कंट्रोल खां इहे शयूं हक़ीक़त में ॿाहिरि आहिनि, जेको मुस्तक़बिल वारो नौजवान गर्मी ऊन्हारे जी गर्मी जेको आहे बर्दाश्त नथो करे सघे, त इहो जनम जी बाहि अलाह माफ़ करे कान बर्दाश्त कंदो। त पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे पाकीज़ा बणायो। हे टाइम अथव, इन खां बाद में मौत आयो, चांस जेको आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वेंदव। साईं क़बरुनि ते चादरूं चढ़ाइणु कीअं आहे? बाज़ माण्हू क़बरुनि ते क़ुरानी आयत जूं चादरूं चाढ़ींदा आहिनि। साईं हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। हाणे साईं तकड़ में साईं कीअं ग़लति आहे? साईं हे क़ुर लिखियलु आहे, हे क़ुर जूं आयतूं लिखियलु आहिनि, छा थियो आहे? ॾींहों ॾींहुं अजीबो ग़रीब ॻाल्हि कयो था। हे क़ुर जी आयतूं जेको वञो था न चादरूं रखो था क़बर ते, तव्हांखे ख़बर आहे तव्हां जॾहिं घर था पहुचो पोइ हिन जी छा हालत थिए थी? तव्हांखे ख़बर आहे? मुंहिंजे मथां मिंट लेवल लॻी वियो। साईं खे अलाए छा थियो, अलाए गर्मी साईं खे जेको मथे हिन टाइम फेराए रखियो अथई। हे ॿार जुमे खां बाद में मुंहिंजे मथां ॻाल्हियूं, मां चवंदो मूंखे टेंशन थींदो ई न आहे। अगरि मां कंहिंजी ॻाल्हियुनि खां लड़ायां न त अहिड़ियूं ॻाल्हियूं मेंबर ते मां न कयां। मूंखे कंहिं बि जमायती जी कंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि जो जेको आहे न फ़र्क़ु मूंखे न आहे पहुचंदो। हाणे एतिरा साईं क़ुर जी आयत खां साईं रोकियो था, जॾहिं मैयत खे दफ़न करे या कलमे वारी चादर जेको तव्हां मथां रखींदा आहियो न, तव्हां घर पहुचंदा आहियो न, पोयां इन क़बर जे मथां इन क़ुर जी आयत जे मथां कुता बीहंदा आहिनि, ॿिला जेको आहे इन मथां बीहंदा आहिनि, जानवर मथां बीहंदा आहिनि। अलाह माफ़ करे बाज़ औक़ात उते पलीती बि किरंदी आहे। इहो कॾहिं नोट कयो अथव? मज़लूम पेशमाम जो पोयां तकड़ में फतो आहे। हे साईं कहिड़ी ॻाल्हि कई? अचो हिन ॻाल्हि ते हाणे कोई तव्हांजा ॾाढो क़ुर शरीफ़ खे हेठि कराए छॾींदवसि? तोई न। ऐं इन कलमे जी चादरुनि खे जेकी तोई क़ब्रस्तान ते थिए थी न, उहो अलाह जे इल्म में आहे। त हे बिल्कुलु सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां बि न आहे। अलाह जे नबी ईअं वञी करे साहबा खे हुकुम ॾिनो, साहबा दफ़न करे अचो। साहबा दफ़न कराया, क़बर जे मथां का शइ बि न रखी वई। हे गुल जेके रखनि था न, सबूत बिल्कुलु इन जो बि आहे न, बिल्कुलु इन जो बि सबूत न आहे। अंगरबद जेको हणंदो न, बिल्कुलु इन जो सबूत आहे ई न। हे चादरूं जेको मथे कलमे वारी चढ़ियो था न, बिल्कुलु इन शइ जो सबूत आहे ई न, बिल्कुलु इन शइ जो सबूत आहे ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां बिल्कुलु इन शइ जो सबूत नथो मिले। ऐं इन करे तव्हांखे ॿुधाईंदो, इन शयुनि खां जेको आहे इहे हालात सभिनी सां पेश ईंदा आहिनि। कंहिंजो पीउ थो मरी वञे, कंहिंजी माउ थी मरी वञे, इहे सभु हालात पेश ईंदा आहिनि। इन्हनि शयुनि में, इन्हनि मौक़नि ते इन ख़ुराफ़ात अमल खां बचो। कहिड़ा कहिड़ा बचंदा हथ मथे करे मां ॾिसां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं अॼुकल्ह माण्हू काथे मैयत जे तॾे ते वेंदा आहिनि, पोइ उते खिल मश्करी मज़ाक़ कंदा आहिनि। उन जे लाइ को पैगाम? हे साईं असांजे मुआशरे जे अंदरि वॾो हिकिड़ो मर्ज़ु अची वियो आहे, पूरी सिंध जे अंदरि। काथे माण्हू मरी वियो, ख़बर पई, माइट वेंदा, मैयत घर में पई आहे। मूंखे काफ़ी दोस्तनि ॿुधायो मैयत घर में पई आहे। हाणे हिते हवाल शुरू थींदा, मज़ाक़, ठठोली, खिल। यार कहिड़ो तव्हांखे ख़ुदा जो कोई ख़ौफ़ आहे ई न? हे घर में कंहिंजी मैयत पई आहे। बाज़ औक़ात मां ॾिठुमि त घर जा मालिक बि
घर जा मालिक हे तॾो घर में पियो आहे, मयत घर में पई आहे, पोइ औरत हुजे यार मर्द हुजे, हे तॾहिं ते ॿार ॾियो तक वेठा आहिनि। ऐसे ॻाल्हियूं शुरू ऐं मज़ाक़ हवाल, वरी मूंखे हैरानगी लॻी त उते चर्चा बि हिक ॿिए खणनि था, हिक ॿिए खे उते गारियूं बि ॾियनि था, ज़ाल ऐं जेको आहे भेणुनि ते। यार अजीब माहौल। पोइ यकीन कयो मां सम्झंदो अलाए पोइ इंसानियत जेको असांखां निकिरी वई आहे, सफ़ा इंसानियत निकिरी वई आहे। हिकिड़ी बसि रिवाज पेश करे मां बयान थो ख़तमु कयां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया, अलाह जे नबी मस्जिद में आया, साहबा खे ॾिठो साहबा क़ुरान पढ़नि पिया, साहबा क़ुरान पढ़नि पिया। पोइ साहबा बाज़ साहबा इल्मु हासिल जेको कनि पिया उन हासिल करे पोइ साहबा कंहिं ॻाल्हि में मुस्कुरायो, साहबा खिलिया, साहबा खिलिया। अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे नबी जीअं जो नज़र पई साहबनि जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़गी जा असरात असांजे मथां ॾेखारिया। ऐं पोइ छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे साहबा छा भला तव्हांखां क़बर विसरी वई आहे, छा तव्हांखां मौत विसरी वियो आहे, छा क़बर में अंदरि लहण वारो मंज़र तव्हांखां विसरी वियो आहे? जेकॾहिं साहबा तव्हांखे मौत यादि हुजे हा, हे कंडीशन जेकी हाणे मां तव्हांखे ॾिसां थो इहा नाची आहे। साहबा हिन तमामु शयुनि खां परे हुया, साहबा जो को हिकिड़ो मौक़ो आयो उन ते साहबा मुस्कुरायो। अलाह जे नबी ईअं फरमायो, हे साहबा छा मौत तव्हांखां विसरी वियो आहे? पोइ तव्हां ॿुधायो 1400 साल खां बाद में मैयत घर में पई आहे, असां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियूं? पोइ कहिड़े क़िस्म जो असांजो ख़ौफ़ आहे? पोइ इहा ॿुधायो छाॾे खां इहा वजह ज़ाहिर थी आहे, इहा अलामत छाजे खां ज़ाहिर थी आहे? असां में जहालत इंतिहा दर्जे जी घेरो करे वई आहे, जहालत इंतिहा दर्जे जी। बाक़ी जहालत तमामु घणी, बाक़ी कंहिंजे मथां अगरि फ़तवा लॻाइणी हुजे न, एतिराज़ु करिणो हुजे न, उहो मिंट कंदा साईं, हे साईं असांजे पेशवा मां लाइ कहिड़ी ॻाल्हि कई, हे असांजे मथां मिंट लेबुल। इल्मु जेकॾहिं अगरि उनखां तव्हां पुछा कंदो इल्मु जी साईं इहा क्वालिटी आहे, उहो मैयत तॾहिं ते वञी करे ईअं खिलंदा रहंदा, यार तो उहा सफ़र कयो, हे कहिड़े असां मंज़र ते बीठा आहियूं, छा तव्हांजे मथां मौत न ईंदो? यकीन कयो इहा इन करे अलामत ज़ाहिर थिए थी, मौत विसरियल आहे असांखां। असां ईअं सम्झूं था दुनिया जा सभु इंसान मरी वेंदा, दुनिया में सभु मरी वेंदा, मुंहिंजी पर मां न मरंदो, मां इहो थो सोचां बसि। पोइ तव्हां बि इहो था सोचो दुनिया में सभई ख़तमु थी वेंदा, असां ई ख़तमु न थींदासीं, या पोइ सोची इहा ई आहे जंहिंजे करे असां इहो जेको मज़ाक़ टालिया लॻा पिया आहिनि। कम से कम यार कंहिंखे तॾहिं थिए ईअं वेहण ते सुकून ॾियो। मां नसीहत कयां थो, अलाह कंदो हिते पूरे मजमे मां कोई बि अहिड़ो बंदो न हूंदो, बिल फ़र्ज़ कंहिं में आहे त उहो जेको अॻिले खे बि जेको नसीहत करे ऐं पाण बि उते वञी करे चुप करे वेही। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।